Bismillahirrahmanirrahim. Welcome to Synsoft Studio. This is Sal Chandio. असां हिकु ॿियो वीडियो तव्हांजे पेश था कयूं जीअं तव्हां MS ऑफिस जी चङे तरीक़े सां सिखो ऐं पंहिंजो जेको ऑफिस जो कमु आहे उहो तव्हां प्रॉपर तरीक़े सां करे सघो। हीअ असांजो सॼो जेको बि असां कमु तव्हां लाइ जस्तजू था कयूं, जीअं तव्हां दुआ था कयूं, जीअं तव्हांजो जेको ऑफिस जो कमु आहे सॼो तव्हांजो प्रॉपर तरीक़े सां तव्हांखे सभु शयूं सम्झ में अची वञनि। असांजे चैनल जो मोटिव इहो आहे, असांजो जेको बि असां कयूं था उहो तव्हांखे सपोर्ट करण जे लाइ। असां तव्हांखे सपोर्ट था कयूं, डेफिनेटली तव्हां असांखे सपोर्ट कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां विरायो, जीअं सभु कोई हिन मां चङे तरीक़े सां फ़ाइदो वठी सघे। असां MS ऑफिस असां अॻिते सिखूं था त MS ऑफिस में ॿियूं शयूं कहिड़ियूं आहिनि, जेके मेन्यूज़ असां सिखूं था। मेन्यूज़ में लेट्स सी असांजा मेन्यूज़ कहिड़ा कहिड़ा रिमेनिंग आहिनि उहे असां सिखंदासीं। जीअं असां सिखियोसीं होम सिखियोसीं, इंसर्ट सिखियोसीं, हाणे असां पेज लेआउट। पेज लेआउट में सभ खां पहिरियां थीम्स। असां थीम्स पंहिंजे पेज ते कीअं अप्लाई करणु चाहियूं, हीअ सभु थीम्स आहिनि, असां थीम्स ॾेई सघूं था। जीअं ॾिसो असां हिते थीम्स को बि अप्लाई कयूं था, हिते थीम्स जस्ट टेक्स्ट जो कलर चेंज थो थिए, नथिंग एल्स। असां ॾिसो हितां कलर था वग़ैरह चेंज करणु चाहियूं, ॾिसो चेंज उहे थीम्स चेंज थींदो। हिकु असां ॾिनोसीं होम में इंसर्ट मां कवर पेज। फॉर एग्ज़ाम्पल असां कवर पेज ॾिनोसीं, असां ॾिसो हिन जी साइज़ थोरो सां ज़ूम घटि था कयूं। ॾिसो हिननि खे असां हाणे असां वेब हिते अची करे असां थीम जो कलर्स वग़ैरह चेंज था कयूं, ॾिसो उहे सभु शयूं चेंज थी वेंदियूं। ॾिसो असांजो जेको बि थीम असां चेंज था रखणु चाहियूं उहो तव्हांजो चेंज थींदो वेंदो। हीअ थीम मीन्स इन जे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। उनखां पोइ हिन जा कलर्स चेंज करणु चाहियूं, ॾिसो उहे कलर्स बि चेंज थींदा वेंदा। जेके बि असां कलर्स रखणु चाहियूं उहे असां हितां चेंज करे सघूं था थीम रखण जे लाइ। उनखां पोइ फॉन्ट स्टाइल असां चेंज करणु चाहियूं, असां फॉन्ट स्टाइल बि चेंज करे सघूं था हितां। हीअ सभु फॉन्ट स्टाइल्स आहिनि, जेको बि असां अप्लाई करणु चाहियूं उहो असां अप्लाई करे सघूं था। हीअ फॉन्ट्स आहिनि, फॉन्ट्स जी मदद सां असां हुनजी चेंजिंग करे सघूं था। इफेक्ट चेंज करणा आहिनि त डेफिनेटली असां हितां इफेक्ट वग़ैरह चेंज करे सघूं था। ॾिसो जेकॾहिं असां इफेक्ट्स जिते बि ॾिनल हूंदा उते 3D ठहियलु हूंदो स्टाइल्स, त उन में अप्लाई थी वेंदो। ॾिसो जेको बि असां ॾियणु चाहियूं असां हितां ॾेई सघूं था। उनखां पोइ फॉर एग्ज़ाम्पल असां हिते जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल असां हिननि खे चेंज करणु था चाहियूं, असां जेके बि शयूं ॾियणु चाहियूं असां उन्हनि खे कीअं चेंज कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असां हिते हिन पेज ते बीठा आहियूं, सेकेंड नंबर पेज ते, पेज मार्जिन्स मीन्स असां हुनजी जेका साइज़ आहे असांजी लेफ्ट हैंड साइड खां चेंज इंक्रीज़ करणु चाहियूं, डिक्रीज़ करणु चाहियूं। जीअं असांजा डिफरेंट पेजिस हूंदा आहिनि, जीअं नैरो आहे, नॉर्मल आहे, मॉडरेट आहे, वाइड आहे, मिरर्ड आहे, या MS ऑफिस डिफॉल्ट 2003 ऑफिस वारो उनजी साइज़। कस्टम मार्जिन्स करणु चाहियूं, मार्जिन्स यानी कि जेके असां हाची भञंदा आहियूं उहा असां इंक्रीज़ करणु चाहियूं, असां इंक्रीज़ कयूं। मार्जिन्स ॾिसो फॉर एग्ज़ाम्पल वधायूंसि था टॉप खां मथां, ॾिसो टॉप लेफ्ट इहे असांजा मथां अची वेंदा आहिनि हुनजे। ॾिसो असां फॉर एग्ज़ाम्पल एतिरो था चयूंसि ओके, त असांजी जेकी फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो कंट्रोल Z कयोसीं, असांजी टेक्स्ट वग़ैरह जेका बि आहे उहा हिते फॉर सपोज़ इहे लिखियलु आहे, असां मार्जिन्स था ॾियूंसि, असां मार्जिन्स अची वेंदासीं कस्टम मार्जिन्स। असां हिन जी साइज़ इंक्रीज़ था कयूं, फॉर एग्ज़ाम्पल 2 था करे ॾियूंसि ओके। ॾिसो मार्जिन्स ही इंक्रीज़ थिए, ही ॾिसो हितां ही साइज़ हिन जी इंक्रीज़ थी। जेकॾहिं सेम तरीक़े सां वापसि असां हुनखे डिक्रीज़ करणु चाहियूं त असां छा कंदासीं, हिन खे डिक्रीज़ करे छॾींदासीं 1 ते, ओके कंदासीं त 1 साॻी साइज़ हुनजी वापसि अची वेंदी। उनखां पोइ अगरि असां लेफ़्ट खां ॾियणु चाहियूंसि, ॾिसो लेफ़्ट खां असांखे हिते प्रीव्यू मां बि ॾेखारींदो थो वञे त असां हुनखे लेफ़्ट खां ॾेई सघूं था। ठीकु आहे, ओके कंदासीं त असांजी लेफ़्ट खां हुनजी साइज़ वापसि अची वेंदी। कंट्रोल Z कयूंसि या साॻी असां मार्जिन्स में अची करे हुनजी साइज़ वापसि 1 रखंदासीं त तॾहिं हुनजी साइज़ असांजी सेम वापसि अची। अहिड़े तरीक़े सां असां बॉटम खां बि ॾेई सघूं था, टॉप खां बि ॾेई सघूं था। लेफ़्ट गटर जा घणा साइज़ हूंदा आहिनि, लेफ़्ट, टॉप एंड राइट, यानी कि जेके गटर असां पोज़ीशन्स ॾेई सघूं था लेफ़्ट खां, टॉप खां या
राइट खां ॾेई सघूं था। गटर साइज़, गटर मीन्स जॾहिं असां बाइंडिंग कंदा आहियूं तॾहिं असां गटर ॾेई छॾींदा आहियूं पेज खे। फॉर एग्ज़ाम्पल ॾिसो बाइंडिंग साइज़ तव्हां केतिरी था ॾियो, जॾहिं असां बुक ठाहींदा आहियूं त असां उनखे बाइंडिंग जी साइज़ अलॻि सां ॾेई छॾींदा आहियूं, त उहो असांजो गटर साइज़ चइबो आहे उनखे। पोइ तव्हां लेफ़्ट खां था ॾियोसि या टॉप खां था ॾियोसि या राइट खां था ॾियोसि। ही घणियूं साइज़ आहिनि, 3, लेफ़्ट, टॉप एंड राइट। गटर जूं साइज़ 3 हूंदियूं आहिनि, लेफ़्ट, टॉप एंड राइट। कहिड़ी साइज़ बि तव्हां ॾियणु चाहियो तव्हां ॾेई सघो था। ओके कंदासीं त उनजी साइज़ जेका हूंदी उहा गटर जी जेका असां बाइंडिंग कंदासीं ओतिरी साइज़ उनजी अची ईंदी। अगरि असां उनखे हटाइणु चाहियूं त साॻे तरीक़े सां उनखे असां 1 रखी छॾियूं या 0 रखी छॾियोसि, ओके उनजी साइज़ वापसि अची वेंदी। उनखां पोइ मार्जिन्स में असांजा पेपर आहे। पेपर्स जा केतिरा टाइप्स आहिनि उहे असांजा पेपर। अच्छा, मार्जिन्स में असांजो 2 ओरिएंटेशन्स आहिनि। ओरिएंटेशन्स अॻिते बि आहिनि, ही बि आहिनि, पर हिते बि तव्हांखे सम्झाए छॾियो। ओरिएंटेशन्स मीन्स हिकु पोर्ट्रेट, 2 टाइप्स हूंदा आहिनि, हिकु पोर्ट्रेट, ॿियो लैंडस्केप। पोर्ट्रेट असांजी लंबी साइज़ में हूंदा, ही असांजे वेकर वारी साइज़ में। ॾिसो ही डिघी साइज़ में, ही वेकरी साइज़ में। मीन्स के ही असांजो हॉरिजेंटल चई वर्टिकल चई सघूं था, हिनखे असां हॉरिजेंटल चई सघूं था। ॾिसो हिते प्रीव्यू में असांखे ॿुधाए थो ही। उनखां पोइ पेपर जी साइज़, ही सभु असांजा ऑफिशियली इस्तेमालु थींदा आहिनि। लेटर आहे, टुबलेट आहे, लीगल आहे या लेजर आहे या असां स्टेटमेंट A3, A4, ही सभु पेज जा साइज़ आहिनि यहाँ हिते अची असां ॾेई सघूं था। इंक्रीज़ करणु चाहियूं विड्थ या हाइट हुनजी इंक्रीज़ करणु चाहियूं असां करे सघूं था। लेआउट हुननि जा, लेआउट 1 पेज हुजे, यानी कि जेको असांजो पेज हूंदो उहो असांजो हर सेक्शन खां पोइ न्यू पेज अचे। सेक्शन डायरेक्शन लेफ़्ट टू राइट हुजे, यानी कि जेका असां टेक्स्ट लिखंदासीं इंग्लिश हूंदी त डेफिनेटली उहा लेफ़्ट टू राइट थी वेंदी। उनखां पोइ सुपर एंड नोट्स ॾियणु था चाहियूं त असां ॾेई सघूं था। उहो असांजो ऑटोमेटिक ई पाण सिलेक्ट थींदो जॾहिं असां इंसर्ट में जीअं असां सिखी आयासीं एंड नोट्स। हेडर एंड फुटर जी साइज़ केतिरी हुजे, जीअं असांजी ॾिसो हिते अप्लाई थियल आहे हेडर एंड फुटर। तव्हां हुनजी हेडर जी साइज़ तव्हां इंक्रीज़ था करे छॾियोसि, ओके था कयूंसि, ॾिसोसि इंक्रीज़ थी वेंदी। कंट्रोल Z था कयूं वापसि करण जे लाइ, जीअं असांजी, या असां साॻे तरीक़े सां मार्जिन्स मां बि अची करे चेंज करे सघूं था हितां। वर्टिकल अलाइनमेंट किथां हुजे, टॉप हुजे, सेंटर हुजे, बॉटम हुजे, यानी कि वर्टिकल अलाइनमेंट ही मीन्स के उनजी साइज़ मथां केतिरी साइज़ हुजे। मीन्स असांजी पेज जी अलाइनमेंट, यानी कि किथां टेक्स्ट असांजी साइज़ स्टार्ट थिए। जितां असां नॉर्मली लिखंदा आहियूं लेफ़्ट हुजे, टॉप हुजे, सेंटर हुजे, टेक्स्ट उहा असांजी हुतां अची वेंदी आहे। लाइन नंबर्स आहिनि, बॉर्डर्स आहिनि, असां हितां ॾेई सघूं, उहे असांजा अॻिते बि आहिनि। हिते बि असां तव्हांखे ॿुधाए छॾियूं होल पेज ते अप्लाई थिए। लाइन नंबर्स, इहे असांजा लाइन नंबर ऐड करणु चाहियो तव्हां ऐड करे सघो था। ऑटो हर पेज ते अचे, या रीस्टार्ट ईच सेक्शन में अचे, कंटिन्यूअस अचे, यानी कि जॾहिं बि असां टेक्स्ट वग़ैरह ॾींदा अचूं उन्हनि ते सभु शयूं वापसि ईंदियूं अचनि हितां। बॉर्डर्स अप्लाई करणु चाहियूं असां हितां बॉर्डर्स ॾेई सघूं था। असांजो अॻिते बि आहे, असां सिखंदासीं, पर तव्हांखे हिते कलर वग़ैरह बॉर्डर्स जो चेंज करणु चाहियो तव्हां हिनजी साइज़ वधायोसि। हितां असां स्टाइल्स जेके बि रखणु चाहियूं असां रखी सघूं था बॉर्डर्स। ॾिसो ओके कंदासीं त बॉर्डर्स अची वेंदा। कंट्रोल Z कंदासीं त वापसि या असां बॉर्डर्स चेंज करणु चाहियूं असां हितां मार्जिन्स मां अची करे चेंज करे सघूं था। लेआउट में बॉर्डर्स असां जस्ट चऊं था लाइन ॾियणु चाहियूं त असां लाइन वग़ैरह नन कयोसि, हितां ॾियोसि, पोइ तव्हां हितां ॾेई सघो था डायरेक्टली। ही चेंज करणु चाहियोसि या हुनजी साइज़ इंक्रीज़ करणु चाहियो टॉप खां, ॾिसो टेक्स्ट वग़ैरह उहा असांजी टेक्स्ट उन हिसाब सां अची वेंदी, यानी कि ॾिसो ही बॉर्डर्स हेठि वापसि अची वियो हिन ते। जेकॾहिं असां कंट्रोल Z कंदासीं ॾिसोसि वापसि हुनजी साइज़ हेठि मथे थी वेंदी। उनखां पोइ हीअ असांजो मार्जिन्स थी वियो कंप्लीट हिते। उनखां पोइ ओरिएंटेशन, जीअं मूं तव्हांखे अॻु में ॿुधायो त पोर्ट्रेट ऐं लैंडस्केप 2 ओरिएंटेशन पेजनि जा टाइप्स आहिनि। ॾिसो असांजो पोर्ट्रेट आहे, असां प्रिंट प्रीव्यू था कयूंसि हितां। फॉर सपोज़ प्रिंट प्रीव्यू कयोसीं त ॾिसोसि हिन जी साइज़ पोर्ट्रेट आहे डिघी साइज़ में। अगरि असां लैंडस्केप था रखूं, असां ओरिएंटेशन में लैंडस्केप रखियोसीं फॉर एग्ज़ाम्पल, अचूं साॻे तरीक़े सां प्रिंट प्रीव्यू कयूंसि। हे प्रिंट प्रीव्यू ॾिसो हिन जी साइज़, जीअं असां लेटर हूंदो आहे, असां लेटर हुन में विझंदा आहियूं कंहिं बि कवर बॉक्स में जेको असां ठाहींदा आहियूं, उहो सॼी सेटिंग हिन में अची वेंदी आहे। उनखां पोइ साइज़, असां पेज जी साइज़ कहिड़ी बि रखणु चाहियूं तव्हां रखी सघूं था। ॾिसो लीगल रखणु चाहियूं, जेको बि असांखे पेज हूंदो उन जे मुताबिक़ असां हुनजी सेटिंग रखंदा आहियूं। A4 हूंदो त A4, ॾिसो हिन जो प्रिंट प्रीव्यू था कयूं A4 जो, त A4 असां ॾिसो, अच्छा हिनखे असां पहिरियां ओरिएंटेशन चेंज करे छॾियूं पोर्ट्रेट में, ऐं असां हाणे हिनखे
साइज़ तव्हांजी A4 आहे A3 आहे असां जेको बि रखणु चाहियूं असां रखी सघूं था ठीकु आहे उन खां पोइ अगरि असां ॾिसो लैंडस्केप रखियो आहे लैंडस्केप बि असां प्रीव्यू था कयूं प्रिंट प्रीव्यू ॾिसोसि लैंडस्केप में प्रिंट प्रीव्यू मीन्स इहे असांजा ओरिएंटेशन्स आहिनि जीअं असां साइज़ ॾिनीसीं अच्छा लीगल था ॾियूंसि असां हितां लीगल था ॾियूं लीगल में ॾिसो हुनजी साइज़ थोरी इंक्रीज़ थियल हूंदी ॾिसोसि हीउ ॾिसो डिघो पेजिस हूंदो उहो असां A4 थोरो नंढी साइज़ में हूंदो उन खां पोइ कॉलम हर पेज जॾहिं बि असां ओपन कंदा आहियूं जेको बि MS वर्ड जो डॉक्यूमेंट हूंदो आहे 1 कॉलम हूंदो आहे त 1 रो हूंदी आहे 1 कॉलम 1 रो अगरि असां हिनखे इंक्रीज़ करणु चाहियूं 2 कॉलम ॾिसो 2 कॉलम अगरि हिन ते असां लिखणु था चाहियूं ॾिसोसि असां ॿिए ते नथा अची सघूं असां हेॾे कीअं लिखणु चाहियूं हिन साइज़ में नथा अची सघूं पोइ असां छा कंदा आहियूं ब्रेक करे असां हितां बि डायरेक्ट करे नेक्स्ट कॉलम ते अची वेंदासीं हीअ ॾिसो नेक्स्ट कॉलम ते असां डायरेक्ट जंप हूअं डायरेक्ट असां नथा ॾेई सघूं पर असां जॾहिं असां नेक्स्ट कंदासीं इंक्रीज़ कॉलम था कयूंसि 3 कॉलम ॾिसो हेॾे नथा अची सघूं साॻे तरीक़े सां असां ब्रेक ते अची करे नेक्स्ट कॉलम ते अची वेंदासीं ॾिसो ठीकु आहे असां नेक्स्ट कॉलम ते अची वेंदासीं उन खां पोइ कॉलम वधीक ॾियणु चाहियूं मोर ते अची वञूं असां हिते ॾिसो डिक्रीज़ करणु चाहियूं हीअ ॾिसो 3 कॉलम्स आहिनि असां हिनखे इंक्रीज़ करणु चाहियूं असां ॾिसो हिनखे 70 न आहे त 7 कॉलम अची वेंदा जीअं डॉन न्यूज़ पेपर हूंदी आहे उन में कॉलम्स वधीक हूंदा आहिनि या असां ईअं चई सघूं त का अख़बार हूंदी आहे जीअं कावश अख़बार रहे त उन जा कॉलम्स केतिरा ॾिनल हूंदा आहिनि 7 8 उहे सभु कॉलम्स हिते सेट कंदा आहिनि विद दी हेल्प ऑफ पेज सेटअप मां अगर 1 कॉलम कंदासीं त 1 कॉलम में सेम तरीक़े सां वापसि हुनजी सेम कंडीशन में अची वेंदी उन खां पोइ पेज नंबर लाइन नंबर ॾियणु चाहियूं कंटिन्यूअस हुजे हर लाइन खां कंटिन्यूअस थींदो अचे या असां रीस्टार्ट ईच पैराग्राफ मां अचे या रीस्टार्ट ईच सेक्शन खां अचे सेक्शन जीअं मथां असांजा सेक्शन बि स्टार्ट हुयो उतां खां बि हीअ ॾिसो डायरेक्ट असां ईच लाइन खां था चयूंसि रीस्टार्ट ॾिसो ईच लाइन खां 1 2 3 यानी कि पैराग्राफ चेंज थी वियो हीअ चेंज थी वियो पेज तॾहिं हुनजो वापसि हीअ अची वियो उन खां पोइ आहे हाइफिनेशन छा थींदो आहे कॾहिं कॾहिं असांजी जॾहिं टेक्स्ट लिखंदा आहियूं को बि वर्ड फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं था हिते फॉर एग्ज़ाम्पल इहो ई वर्ड था लिखूं असां फॉर एग्ज़ाम्पल HPAEN मीन्स जॾहिं बि जॾहिं असांजे हितां लाइन थोरी घटि थी वेंदी आहे जीअं असां लिखंदा आहियूं त असांजी टेक्स्ट कुझु छा थींदी आहे अधु मथे अची वेंदी आहे अधु हेठि अची वेंदी आहे त उनखे असां कंप्लीट करण जे लाइ जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां हिनखे कंट्रोल A करे जस्टिफाई कंदा आहियूं फॉर एग्ज़ाम्पल जस्टिफाई कंदा आहियूं त लाइनिंग छा थींदी आहे हितां असांजो कुझु एक्स्ट्रा अची वेंदियूं आहिनि गुड वर्किंग फॉर दी ठीकु आहे जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां हिते था ॾेई छॾियूंसि कुझु बि वर्ब ॾेई सघूंसि था जीअं असां सिंध था ॾियूंसि जीअं हितां लाइन अची वेंदी आहे त उनखे असां कंप्लीट करण जे लाइ जीअं अगरि असांजी लाइन हिते फॉर एग्ज़ाम्पल हीअं अची वेंदी आहे हितां फॉर एग्ज़ाम्पल त हीअ लाइन जॾहिं बि असांजी अची वेंदी आहे त असां छा कंदा आहियूं त असांजो वर्ड जेको हूंदो आहे उहो फुल न अची सघंदो आहे त पोइ उहो असांजो अधु वर्ड होॾे अची वेंदो आहे अधु होॾे अची वेंदो आहे त पोइ उनखे असां सेटिंग करण जे लाइ असां छा कंदा आहियूं त हीअ जेका लाइन आहे इनखे असां ख़तमु करण जे लाइ असां यूज़ कंदा आहियूं हिन हाइफेंस मां ऑटोमेटिक थी वञे या असां उनखे मैन्युअल करणु चाहियूं त मैन्युअल जेको बि वर्ड हुजे उनखे असां मैन्युअल करे छॾींदा आहियूं हितां ठीकु आहे उन खां पोइ आहे वाटरमार्क असां ॾियणु चाहियूं जीअं असांजे टेक्स्ट जे अंदरां को बि नालो हुजे पोइ असां यूज़ कराईंदासीं फॉर एग्ज़ाम्पल कस्टम वाटरमार्क असां पंहिंजो नालो था ॾियणु चाहियूं या कुझु बि ॾियणु चाहियूं असां ॾेई सघूं था जीअं ॾिसो वाटरमार्क टेक्स्ट वाटरमार्क हीअ ॾिसो हिन लाइ असां हिते ॾेई था छॾियूंसि सिंध सॉफ्ट स्टूडियो चैनल ठीकु आहे असां हिनखे ओके कंदासीं त हुनजो अची वेंदो हिन ते ॾिसोसि वही प्रिंट प्रीव्यू करे ॾिसोसि जेकॾहिं तव्हांखे नज़र नथो अचे हीअ प्रिंट प्रीव्यू ॾिसोसि हीअ असांजो सिंध सॉफ्ट स्टूडियो चैनल असां हिन जो कलर चेंज करणु चाहियूं त साॻे तरीक़े सां असां ईंदासीं वाटरमार्क ते कस्टम वाटरमार्क
ऐं हिन जो हितां कलर असां चेंज करे रखंदासीं। फॉर एग्जांपल असां हीअ था ॾियूंसि, ओके कंदासीं, हीअ ॾिसो हुन जो कलर चेंज थींदो। भली तव्हां प्रिंट प्रीव्यू करे ॾिसोसि, प्रिंट प्रीव्यू में तव्हांजो जेका बि साइज़ हूंदी उहा ॾिसो जो सॉरी जेको कलर असां चेंज कयोसीं। अच्छा हीअ डायगोनल आहे, असां हिन खे वर्टिकल रखणु चाहियूं त असां छा कंदासीं, वाटर मार्क ते ईंदासीं, कस्टम वाटर मार्क, ऐं असां छा कंदासीं, डायगोनल आहे असां हिन खे हॉरिजॉन्टल ओके कंदासीं। हीअ ॾिसो हॉरिजॉन्टल में अची वेंदो। उन खां पोइ पिक्चर ॾियणु चाहियूं, असां पिक्चर बि ॾेई सघूं था। इधर पिक्चर वाटर मार्क, सिलेक्ट पिक्चर, जेका बि असां पिक्चर खणणु चाहियूं। फॉर एग्जांपल असां हीअ था रखणु चाहियूं, इंसर्ट कंदासीं, ओके कंदासीं। असांजी जेका पिक्चर हीअ ॾिसो हिते प्रिंट प्रीव्यू कयोसि, असां प्रिंट प्रीव्यू था कयूंसि, हीअ ॾिसो प्रिंट प्रीव्यू हिते मीन्स कि असां हिन खे उन जी मदद सां असां प्रिंट प्रीव्यू वग़ैरह करे सघूं था। जेको पिक्चर रखणु चाहियूं या असां टेक्स्ट रखणु चाहियूं, असां ते पाण ते डिपेंड आहे। ख़तमु करणु चाहियूं, नो वाटर मार्क करे ओके कयोसि, वाटर मार्क ख़तमु। ऐं पेज कलर ॾियणु चाहियूं, असां पेज कलर ॾेई सघूं था। ॾिसो असां हिते अची करे प्रिंट प्रीव्यू था कयूं, प्रिंट प्रीव्यू में ॾिसो कलर हिते तव्हां वटि छा थींदो, प्रिंट प्रीव्यू कॾहिं कॾहिं शो न थींदो। असां छा कयो आहे, प्रिंट में अची करे प्रिंट प्रीव्यू में हिते ॾिसो प्रिंट प्रीव्यू में तव्हांजो शो थो थिए, पर जॾहिं असां हिन खे प्रिंट तव्हां पंहिंजे हुन में प्रिंट कंदा त फॉर एग्जांपल प्रिंट ते आयासीं त हिते कुझु ऑप्शन्स हूंदा आहिनि जिन जी मदद सां असांजो जेको बैकग्राउंड हूंदो आहे उहो हुनजो उहो ई ॾिसो बैकग्राउंड ही तव्हां वटि हटियल हूंदो, तव्हां वटि बैकग्राउंड कलर न ईंदो। असां हिन खे चेक करे छॾींदासीं, तॾहिं तव्हां ॾिसो हिन खे असां हटाए छॾियोसीं, ओके कयोसीं, हिन खे क्लोज़ करे छॾियोसीं। हाणे असां प्रिंट प्रीव्यू था कयूं त तव्हांजो कलर ॾिसो नथो अचे, इवन दो असां हिते कलर त ॾिनो आहे, ॾिसो चेंज था कयूं असां हिते कलर बि हिते बि ॾिनो आहे। वरी ॾिसो ॿीहर था कयूंसि असां प्रिंट प्रीव्यू, ॾिसो प्रिंट प्रीव्यू में कलर नथो अचे। इहा असां सेटिंग किथे कईसीं, प्रिंट में ईंदा प्रिंट ऐं ऑप्शन्स ते ईंदासीं, ऑप्शन खां पोइ उहो प्रिंट बैकग्राउंड कलर्स ओके करे छॾियोसि, हिन क्लोज़ कयोसि। हाणे असां वापसि छा कंदासीं, प्रिंट प्रीव्यू कंदासीं त हुनजो कलर जेको हूंदो वापसि अची वेंदो। उन खां पोइ पेज बॉर्डर्स, जीअं असां अॻ में सिखियोसीं पेज बॉर्डर्स उहो ई आहे। कलर्स शेडिंग ॾियणु चाहियूंसि, ॾिसो बॉर्डर्स ॾिनोसीं जीअं असां अॻ में पेज बॉर्डर्स जेको बि तव्हां रखणु चाहियो ॾिसोसि, हीअ पेज बॉर्डर्स हिन कलर था ॾियूंसि, ओके त पेज बॉर्डर्स अची वेंदो। ठीकु आहे, सेम असां जेको अॻ में सिखियोसीं पेज सेटअप में ऐं मार्जिन्स में ही पेज साॻियो ई आहे। शेडिंग ॾियणु चाहियूंसि, असां शेडिंग ॾेई सघूं था। ॾिसो फॉर एग्जांपल ही कलर ॾियणु था चाहियूंसि, फॉर एग्जांपल 20%, ओके कयोसि, हीअ ॾिसो हुनजो कलर चेंज थींदो हितां। हीअं असां सेटिंग वग़ैरह करे सघूं था पेज हिन मां शेडिंग मां। ऑटोमेटिक कलर तव्हां जेको बि रखणु चाहियोसि तव्हां रखी सघोसि था। उन खां पोइ इंडेंट, असां टेक्स्ट खे अॻिते पोइते सुरणु चाहियूं त ॾिसोसि इंडेंट स्पेस ॾियणु चाहियूं, ॾिसो स्पेस ॾेई सघूं था असां। ठीकु आहे, अच्छा मां तव्हांखे उही हाइफेंस ही चई हुई, ॾिसो हिते तव्हांजो हाइफेंस अची वेंदी। तव्हां हाणे हिन खे छा कंदव, ओके कंदोसि, ऑटोमेटिक कयोसि या मैनुअल कयोसि, ओके कयोसि, यस कयोसि, हिन खे तव्हां हटाए करे ठीकु आहे, इन जे लाइ थींदो आहे इहो इस्तेमालु जीअं असां हाइफेंस वग़ैरह इहा ख़तमु थिए इन जे लाइ। उन खां पोइ असांजो या डायरेक्ट असां नन कंदासीं, ॾिसो नन हाइफेंस तव्हांजी ख़तमु थींदी, तव्हांजी टेक्स्ट ऑटोमेटिक हेठि अची वेंदी, ऑटोमेटिक त हुते अची वेंदी। या मैनुअल था ॾियणु चाहियोसि त मैनुअल पाण ॾियणु चाहियोसि त पाण ॾेई सघोसि था, या छा कंदासीं नन कयोसि, तव्हांजी उहा हाइफेन ख़तमु थींदी ऐं तव्हांजी हेॾे अची वेंदी। उन खां पोइ असांजो इंडेंट साॻी वापसि ख़तमु कयोसि, ॾिसोसि तव्हांजी वापसि टेक्स्ट उते ई अची वेंदी। राइट साइड खां करणु चाहियोसि, ॾिसो राइट साइड खां तव्हांजी टेक्स्ट वापसि अची वेंदी हेॾे। सेम तरीक़े सां वापसि कयोसि। स्पेसिंग ॾियूं असां लाइनुनि जे विच में, फॉर एग्जांपल हिन जे स्पेस था ॾियणु चाहियूं, असां छा कंदासीं, ॾिसोसि स्पेस अचे थी, जिते बि कर्सर हूंदो उतां स्पेसिंग वधीक थींदी वेंदी। ॾिसोसि ही टॉप खां ॾियणु चाहियोसि, ही बॉटम खां ॾियणु साॻी वापसि, ही टॉप खां ऑटो थी वञे, या तव्हां बिफोर ॾियोसि या आफ्टर ॾियोसि, यानी कि पैराग्राफ, ही सॼी पैराग्राफ जी सेटिंग आहे। पैराग्राफ जिते बि एंटर थियल हूंदी उहो पैराग्राफ हूंदो आहे, तव्हां हुनखे हेठां मथां ॾेई सघो था। ही पोज़ीशन्स अरेंजिस आहिनि, तव्हां को बि टेक्स्ट बॉक्स फॉर एग्जांपल जीअं असां अॻ में सिखियोसीं त हितां असां टेक्स्ट बॉक्स था ॾियूंसि, या असां हितां चलो क्लिप आर्ट कोन था ॾियूंसि, असां हितां था ॾियूंसि। ठीकु आहे, डबल क्लिक कयोसीं, हीअ ॾिसो हिन खे असां सेटिंग करणु था चाहियूंसि किथां, फॉर एग्जांपल
पेज लेआउट ये अरेंज असां टाइट था करे छॾियूंसि ॾिसो हिन खे असां हेॾे होॾे सोरे सघूं था। हाणे ॾिसो टेक्स्ट पोजीशन था सेंटर रखोसि किथे बि रखणु चाहियूंसि असां रखी सघूं था। ॾिसोसि उहो असां ते पाण ते डिपेंड आहे असां किथे बि रखणु चाहियूंसि हुनखे रखी सघूं था। ॾिसोसि ही असांजा अरेंज असां छा ब्रिंग टू फ्रंट करे चऊंसि या ब्रिंग टू बैक करे चऊंसि त असांजी बैक ते हुन ते टेक्स्ट ते अची वेंदो आहे। टेक्स्ट असां टाइट करे छॾियूंसि कहिड़ो बि रखूं बिहाइंड टेक्स्ट कयूं ॾिसोसि बिहाइंड टेक्स्ट अची वेंदो। ठीकु आहे इट मीन्स असां हिन जी मदद सां असां हुनखे वापसि बिहाइंड बि करे सघूं था या हुनखे वापसि थ्रो बि करे सघूं था। ॾिसोसि थ्रो यानी कि हुनजे हेठां मथां जीअं असांजी टेक्स्ट जेके लाइनियूं आहिनि हुननि जे विच में टेक्स्ट होॾां होॾां थ्रू असांजी इस्तेमालु थिए। अलाइनमेंट कयोसि टॉप खां रखोसि सेंटर खां रखोसि जिते बि रखणु चाहियूं असां रखी सघूं था हिनखे। हीअ असांजी सॼी मिडिल रखणु चाहियोसि या असां हिनखे सेंटर रखणु चाहियोसि किथे बि रखणु चाहियूं ॾिसोसि हेठि अची वेंदो। हीअ सॼी रोटेट करणु चाहियूंसि ॾिसोसि रोटेट असां करे सघूं था हिनखे जिते बि असां रोटेट ॾिसो वर्टिकल रखोसि हॉरिजॉन्टल ॾिसो असां हीअ पिक्चर था रखूं फॉर एग्ज़ाम्पल हिनखे असां हिते अची करे टेक्स्ट हिनखे टाइट था करे छॾियूंसि। हाणे असां हिनखे रोटेट कयूं ॾिसोसि रोटेट असां रखी सघूं था हिनखे। होप त तव्हांखे हीअ सॼो असांजो जेको बि पेज लेआउट हुयो तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। अगरि असांजो वीडियो तव्हांखे सम्झ में आयो हुजे त प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो असांखे सपोर्ट कयो जीअं असां वधीक तव्हांखे नयूं नयूं शयूं प्रोवाइड कयूं। ख़ुदा हाफ़िज़।